सूर इन्हैय साड़ी साड़ी उजव्या ट्रेन अची वई आहे। अगर तव्हां माइंड न कयो त असां ॿई गॾु वेहूं। 12 कलाकनि जो सफ़र आहे। कराची में तव्हां किथे रहंदा? को वठण ईंदो तव्हांखे स्टेशन ते? कराची में मुंहिंजा अंकल आहिनि, अंकल नज़ीर, उहे मूंखे वठण ईंदा। हिकिड़ी ॻाल्हि पुछां जी? तव्हां पढ़ाई छो छॾिनी? अगरि तव्हां पढ़ाई न छॾियो आहे त हींअर तव्हां यूनिवर्सिटी में हुजो। मुंहिंजे घरवारनि मूंखे अॻियां पढ़ण जी इजाज़त ई न ॾिनी ऐं न ई उन्हनि वटि एतिरा पैसा हुआ जो मुंहिंजी फीस भरे सघनि। इन लाइ बसि पढ़ाई छॾिणी पई। पर जेके तव्हां पढ़ी लिखी वञो त जाम तरक़ी कयो आहे। सफ़ा हमेशह तव्हांजी ज़हन जी ॾाढी तारीफ़ कंदी हुई। पर ख़ैर अञा वक़्तु आहे। पढ़ाई शायदि मुंहिंजे नसीब में ई न आहे। न तव्हां मायूस न थियो, मायूसी कुफर आहे। तव्हां कराची मां वापसि अची वञो त मां सफ़िया खे चवंदुमि तव्हांजे दाख़िला फॉर्म वठी छॾींदी ऐं तव्हांखे ॾेई छॾींदी। Not me alone, not me alone, not me alone, not me alone. बस हवा वा पुट एॾां अच। हाँ पुट तूं ईअं कर, नेक में मुंहिंजे घर वञ ऐं उन्हनि खां अहिड़े तरीक़े सां पुॼा त हू परेशान न थियनि। हाँ ऐं वापसी ते हुनजी साड़ी आहे न सफ़िया, वापसी जे हुनजे घर बि वञा। ऐं ॻाल्हि ॿुध, इहो ख़बर ॿाहिरि न निकिरे। सही आहे। मां शोएब ॾे वञा त हुन खां बाइक जो मालूम कयां थो। 50 रुपया ॾे मूंखे। छो? पेट्रोल बि त भराईंदमि न हुन में। लानत हुजे तुंहिंजे मुंहं ते। ॾींहं में 100 रुपया वरितमि, छा कयो अथई? पेट्रोल बि त उहो सड़ी वियो न। हाणे मुंहिंजो हराम जूं टंगाइनि जा हुन कॾहिं कुता ख्वारी कंदो वतदमि। ॾिस न मां छोकरो सही तो चवे। बाबा हर जगह ते ॾिठो, अस्पताल में, बाज़ारुनि में, हिक दुकान ते, किथे मूंखे नज़र न आई। हिकिड़ी जगह बची आहे, चओ त हलियो वञा होॾे बि पुलिस थाने में। न न न पुलिस न। छरियो थी वई छा? ॻाल्हि पुलिस ताणी न वञे। तोखे ख़बर आहे पुलिस त नोड़ी मां नांग ठाहे वठंदी आहे ऐं वरी रोज़ दर ते बीठी हूंदी। हल ठीकु आहे, मूंखे 50 रुपया त ॾे। मां ॾिसां अचे अचे ई वठ ऐं ख़्यालु कजां किथे कुंड ते वेही सुठो न आणी। हा यार ॾिसां। ऐं ॻाल्हि ॿुध, हा सही ख़बर करे अचिजां। हा खुर्शीद सुठो थियो अची वई आहे। जूस? हाँ ज़रूर। ॿियो ॿुधाए कीअं? मां बिल्कुलु ठीक ठाक आहियां। तूं ॿुधाए काथे पुगी तुंहिंजी ॻाल्हि? मां बिल्कुलु ठीक ठाक। ऐं रही मुंहिंजी ॻाल्हि, बस यार मां त फेडअप थी वई। त पोइ को फ़ैसिलो करना, हेॾो डिले छो थी करें? ईअं त न आहे त तूं दिली दिली में हुन सां प्यार थी करें? ॾिस नरगिस, हमीद तुंहिंजे मामले में हमेशह नॉन सीरियस रहियो आहे। हुन जे लाइ शादी सिर्फ़ु कॉन्ट्रैक्ट आहे। जॾहिं दिलि भरिजी वियो छॾे ॾिनई। समझी सघां थी। न त तूं पाण ॿुधाए, जॾहिं खां तव्हांजी शादी थी आहे को अहिड़ो ॾींहुं को गुज़रियो आहे जंहिंमें तव्हांजो झगड़ो न थियो हुजे? तूं एॾी वयल त न आहे? सही थी चई।
पर शायदि हाणे मां हुन जे लाइ बुरी थी वई आहियां। पोइ तूं आख़िर हिन सूरत हाल खे केतिरो बर्दाश्त कंदी आहे? तुंहिंजी जॻह ते अगरि मां हुजां त मां त पहिरियों ई कट ऑफ करे छॾियां। कट ऑफ थी वियो आहे, करे चुकी आहियां। छो जो मां कोशिश कई 2-3 मरतबा हुन सां ॻाल्हाइण जी, पर हुन मुंहिंजी कॉल ई रिसीव न कई। रिसीव? तुंहिंजी कॉल छो रिसीव कंदो? छो तोखे रिस्पॉन्स ॾींदो? अहिड़े माण्हुनि जे लाइ ॿाहिरि कई सुठा ऑप्शन हूंदा आहिनि। घर में वेठल ज़ालूं त हुननि जे लाइ खिलौनो हूंदियूं आहिनि। अहिड़े माण्हुनि जो सिर्फ़ु हिकिड़ो ई उसूल हूंदो आहे, नो कमिटमेंट, नो रिलेशनशिप। सही थी चवीं, यू आर एब्सोल्युटली राइट। तोखे ख़बर आहे त हुनजी हमेशह इहा हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे त तूं हमेशह ग़लति जाइ ते ग़लति ॻाल्हि कंदी आहीं। तूं छो ईअं कंदी आहीं, छो ईअं चवंदी आहीं हमेशह? ख़बर न आहे छो? तूं मेच्योर न आहीं। छो कोई ईअं करे सघे थो? मूंखे रोअण खे छॾीस, रोअण बंदि कर। आख़िर कोई मुंहुं जेतिरो बुरो थी सघे थो छा? छो खुशी, मां एतिरी बुरी आहियां छा? रोअण बंदि कर। मूंखे ॾिस, नो शादी, नो रिलेशनशिप। असां अकेला ई ठीकु आहियूं।